नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं आहियां अली रज़ा मंगू। नज़र विझूं था वक़्त जी ख़ास ख़बरुनि ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ बरतानवी रानी एलिज़ाबेथ जी आख़िरी रस्मनि में शिरकत लाइ लंडन रवानो थी वियो। वज़ीर आज़म जो चवणु आहे त समरकंद में मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सरबराहनि सां मुलाक़ात थी। ॿोॾि जी सूरतहाल में पाकिस्तान जी मदद करण ते समूरनि मुल्कनि जे सरबराहनि जा थोराइता आहियूं। ॿोॾि सबबि जेके घर तबाह थिया आहिनि उन्हनि जा बिजली बिल माफ़ कया आहिनि। सरहदीअ वारा ॿोॾि मुतासिरनि जी मदद लाइ अॻिते अचनि। नंढनि ॿारनि जी खाद खुराक जी सख़्तु ज़रूरत आहे। पाक फ़ौज, हुकूमत ऐं वास्तेदार इदारा इमदादी सरगर्मियुनि में मसरूफ़ आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर जो मटियारीअ खां पोइ नौशरो फिरोज़ ज़िले जो दौरो। वॾे वज़ीर टेंट सिटी जो दौरो करे सहूलियतुनि जो जाइज़ो वरितो। टेंट सिटी में तरसियल बरसाति मुतासिरनि जूं वॾे वज़ीर अॻियां दाहों। वॾे वज़ीर फुल शहर में बेसिक हेल्थ यूनिट जो दौरो करे तामीर थींदड़ इमारत खे जल्द मुकमल करण जी हिदायत करे छॾी। मुराद अली शाह ॻोठ अटल ॿोहियो जो बि दौरो करे मुतासिरनि खां राशन जी विर्छ बाबति ॼाण वरिती। ॻोठ मां जल्द पाणी निकाल कराइण जी ख़ातिरी। मुराद अली शाह जी नवाब शाम PPMN ग़ुलाम मुस्तफ़ा शाह जी वालिदा जे जनाज़े नमाज़ में शिरकत में आई। सिंध जे वॾे वज़ीर मटियारीअ में ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जो दौरो कयो। छंडड़ मोरी जो बि मुआइनो कयई। DC ऐं आपाची अमलदारनि जी वॾे वज़ीर खे ब्रीफिंग। मुराद अली शाह पारां वेझनि ॻोठनि जो पाणी छंडण वसीले करण जी हिदायत। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो न्यू सईदाबाद में मेहरान हाईवे ते बरसाति मुतासिरनि जी कैंपुनि जो दौरो। ख़ासकेली बिरादरी जे माण्हुनि वॾे वज़ीर जे काफ़िले खे रोके वरितो। एहतिजाज। वॾे वज़ीर जो पाणी निकाल करण लाइ मटियारी जे ज़िले इंतिज़ामिया खे हिदायत जारी कयल पैसा ख़र्च छो नथा करियो? वॾे वज़ीर जो DC खां पुछाणो। सिंध में बरसातुनि ऐं ॿोॾि सबबि मुख़्तलिफ़ वाक़िअनि में हिन वक़्त ताईं 678 माण्हू फ़ौत थी चुका आहिनि। जिन माण्हुनि जा घर टही पट पइजी विया उन्हनि खे घर ठाराए ॾिना वेंदा। सिंध हुकूमत ड्रथल घरनि जी सर्वे कराए रही आहे। 1.5 करोड़ आबादी बरसाति सबबि मुतासिर थी आहे। हिन वक़्तु हुकूमत जो सॼो ध्यानु मुतासिरनि जे रिलीफ ते आहे। जिते जिते पाणी लही वियो आहे उते बहालीअ जो कमु शुरू थी चुको आहे। कराची हैदराबाद में का बि कैंप बंदि न कई वेंदी। आख़िरी मुतासिर जे घर वञण ताईं हुकूमत उन्हनि जी मदद जारी रखंदी। इतलात वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण जी हैदराबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त पंजाब सरकार का बि इमदाद नाहे ॾिनी। इमदाद ॾियनि या न ॾियनि संदन मर्ज़ी आहे। पंजाब हुकूमत सिंध जो इमदादी सामान बि रोके छॾियो आहे। दुश्मन मुल्क बि मौजूदा हालतुनि में ईअं नाहे कंदो। ॿोॾि मुतासिरनि जो सामान रोके अव्हां कहिड़ो पैगाम ॾियणु चाहियो था? कड़ दसियो त उहा खणी मौजूद हुजे। एहलियत हूंदी इरिगेशन डिपार्टमेंट जी उहा पंहिंजी ॾेखारे। शाखुनि जी हालत इहा आहे त हिन महिल ताणी अॻे हूअं खणी सुकंदासीं, हाणे खणी ॿुॾूं था। सिधी ॻाल्हि आहे। उहो जेकी ॻाल्हि हूंदी लिकाइण जहिड़ी ॻाल्हि ई कान्हे। हिन महिल मां लिकाए चवां त नादा सिंध हुकूमत हिते कमु कयो आहे। कमु इहो कयो आहे जेको तव्हांजे असांजे साम्हूं एफर्ट्स वठण वारी अॻुण चऊं त एहलियत वारी इरिगेशन डिपार्टमेंट आहे जेका पाण खे एहलियत सम्झे थी त एफर्ट्स उहे वठे न। असां त चई बीठासीं, असांजी ॻाल्हि हुननि न ॿुधी। असांखे सम्झूं कोन। असां हुननि खे चयोसीं बाबा तव्हां पाणी जे साम्हूं केॾी वॾी बि भित रखंदव उहा पाणी हुनखे टपे बि। लिहाज़ा उन पाणी खे उन तरीक़े जो रस्तो ॾिनो वञे जो को नुक़सानात न थियनि। ऐं उहो तरीक़े जो रस्तो पहिरें ॾींहं खां वठनि आहे जंहिं ॾींहुं 410 RD ते दरवाज़ा खुली विया। उन ॾींहं खां वठनि आहे न। इन्हनि खे मेजर्स उन ॾींहं खां वठणा। रुगो अचे फ़ोटू सेशन करे चीफ इंजीनियर एक्सियन बि पंहिंजा फ़ोटू कढाए हलिया पिया वञनि। ॿियो कयो कुझु बि कोन। न कंदा दादा वरी बि हिननि खे वोट वठणा आहिनि, असांखे वठणा आहिनि। पीपल्स पार्टी जे MP सरदार ख़ान चांडी नेठि पंहिंजी सरकार जे कोताहियुनि जो एतराफ़ करे वरितो। हुकूमत ते तनक़ीद चयाईं त कंहिं वाह जी कड़ सलामत न आहे। आपाशी खाते जी कारकर्दगी हुजे हा त असां सभु ॾिसी सघूं हा।
पर हुकूमत कुछ ना कयो। वक्त सिर पानी के रस्तो ॾिनो वञे हा त एतिरी तबाही न थिए हा। अली हसन बिरोही जे वारसनि सां ताज़ियत बाद मीडिया सां ॻाल्हायो। चवे थो त असां तंबू ज़ाती हैसियत में अबू धाबी मां घुराए विराया हुआ ऐं ॿिया 1500 पहुता त कुझु माण्हुनि जज साहिब सां गॾिजी छा पोहायो। सिंध सरकार बोर मुतासिरनि जी किथे बि वार कंदे नज़र नथी अचे। ईंदड़ चूंडुनि में ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। नए आर्मी चीफ की मुक़ररी आइन मूजिब नवंबर महीने में कई वेंदी। इमरान खान के चवण से कहिड़ो फ़र्क़ु पवंदो। नवाज़ शरीफ आर्मी चीफ की मुक़ररी के कॾहिं भी बहस जो मौजू नाहे बणायो। सियासत लाइ मुल्की सलामती ते हमला थी रहा है। इमरान खान इदारनि जो तक़दुस पामाल करे रहियो आहे। इमरान खान एक ही राग आलापे रहियो आहे त खेसि इक़्तिदार वापसि ॾिनो वञे। असीं समूरियुनि सियासी जमायतुनि सां ॻाल्हियूं करण लाइ तयार आहियूं। इमरान खान एक ॾींहुं ॻाल्हि कंदो आहे, ॿिए ॾींहुं फिरी वेंदो आहे। दिफ़ाई वज़ीर ख्वाजा आसिफ की इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। चवे तो वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो उज़्बेकिस्तान जो दौरो कामयाब रहियो। वज़ीर आज़म जूं रूस ऐं तुर्की जे सरबराहनि सां मुलाक़ातूं बि लाभाइतियूं साबित थींदियूं। वज़ीर आज़म ॿिनि ॾींहंनि खां पोइ गॾियल क़ौम जे जनरल असेंबली जे इजलास में शिरकत लाइ न्यूयॉर्क वेंदो। नवंबर जे पहिरें हफ़्ते चीन जो दौरो कंदो। सियासत जे वक़्तु सियासत थींदी, जॾहिं चूंडूं थींदियूं ऐं मैदान सजंदो त सियासत बि थींदी।